जी नाज़रीन में ख़ास ब्यूरो टाइम में वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियां ऐं तव्हांखे ॿुधायो त ताज़ो मक़ामी हाल जे अंदरि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हुकुमनि खां पोइ सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं हुन सां गॾु जेको गॾिजाणी कई ऐं जंहिंमें जेको पीपल्स पार्टी जा जेका यूनियन काउंसिल जा सदर तालुकनि जा सदर टाउन जा चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी जा चेयरमैन ऐं उन खां अलावा म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जा चेयरमैन ज़िले काउंसिल जा चेयरमैन उन खां अलावा जेको पीपल्स पार्टी जी जेके ज़ैली तंज़ीमुनि उन्हनि जे अॻुवान सां जेका उन्हनि पिणु वॾे तइदाद में शिरकत कई जॾहिं त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पहुतो जंहिं सां गॾु पीपी सिंध जो सदर निसार खोड़ो ऐं उन खां अलावा सूबाई वज़ीर ज़िया हुसैन रंजार, सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह, सूबाई वज़ीर सईद गनी ऐं जेके उन खां अलावा जेके बि मरकज़ी अॻुवान हिते पहुता जिन खे हितां में ख़ास में हिकु मक़ामी हाल में जेको प्रोग्राम रखियो वियो ऐं उन्हनि में जेको MNA हितां जा जेके बि ख़ासि उमरकोट थरपारकर जा जेके चूंडियल नुमाइंदा जंहिंमें MPA MNA सेनेटर ऐं उन खां अलावा जेका साबिक़ा MPA ऐं MNA वॾे तइदाद में शिरकत कई जॾहिं त हितां मिरपु ख़ासि डिवीज़न जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो MNA मीर मुनवर अली खान टालपुर MNA पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी MNA महेश कुमार मलाणी MPA नूर अहमद भुरगड़ी ऐं उन खां MPA हरिराम किशोरीलाल MPA खेरुनिसा मुगल नवाब तैमूर ऐं सैयद अमीर अली शाह समेत जेको आहे मिरपुखार डिवीज़न जे चूंडियल नुमाइंदनि शिरकत कई जिते वज़ीर आला सिंध पारां इहो चयो वियो त पीपल्स पार्टी जेको हिन वक़्तु मिरपु ख़ासि ज़िले जे अंदरि ऐं पीपल्स पार्टी लाइ वॾियूं मुश्किलातूं हुयूं मगर असांजे मिरपु ख़ासि डिवीज़न जे अंदरि पीपल्स पार्टी कारकुननि जियालनि वॾे तइदाद में जेको आहे मुखालफ़त खे जेको भॼाए छॾियो ऐं सॼो पूरी डिवीज़न असां स्वीप कई तंहिंखां पोइ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सैयद मुराद अली शाह जो चवणो त इहे असांखे अहकामात उते वञी हींअर ताज़ो जेका बजट अचे पई उन्हनि माण्हुनि खां यूनियन काउंसिल जा सदर हुजनि टाउन जा चेयरमैन हुजनि या जेके बल्दियाती असांजा जेके नुमाइंदा हुजनि उन्हनि माण्हुनि खां हिकिड़ो प्रो फार्मो जेको ॾिनो अथसि उहो भरे ॾियो त जीअं असीं बजट में शामिलु करियूं त जीअं मिरपु ख़ासि डिवीज़न जे अंदरि जेके बि इशू हुजनि जेके मसइला हुजनि ऐं या त जेके मेन जेके वॾियूं स्कीम हुजनि उन्हनि खे शामिलु कयो वञे जंहिंजे करे असां हिते मिरपु ख़ासि में पहुता आहियूं जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो त वॾे वज़ीर जे आमद जे मौक़े ते हितां जे कारकुननि पारां जेको जीअं भुट्टो जीअं शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जो जेका नारनि सां जेको पूरो हाल गुंजी वियो जिते त सॼे मिरपुखार डिवीज़न मां वॾे तइदाद में हिननि पारां जेका शिरकत कई उन हवाले सां अचो त सिंध जे वॾे वज़ीर जेको ऐलान कया आहिनि चयो त असां जेको आहे मिरपु ख़ासि ज़िले में जेको आहे असां हिन वक़्तु सॼी सिंध जे अंदरि 10,000 नौकरियूं ॾिनियूं उन खां अलावा असां मिरपु ख़ासि में हिकु जदीद हिकिड़ी इस्पताल बि ठाहियूं पिया जेके ॿारनि जी इस्पताल हूंदी उन खां अलावा हिते वॾे में वॾो जेको सिम नालनि जा जेके इशू आहिनि जिते खाटी वग़ैरह जा जेके इशू ऐं उन्हनि खे बि असीं हल कंदासीं ऐं अचो त हुन हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जेका ॻाल्हि ॿोल कई आहे जेको ख़िताब कयो त तव्हांखे ॾिसी उनजो छा चवणो आहे। इलेक्शन मैच के दौरान तव्हांखे चङी तरह यादि हूंदो चेयरमैन साहब हर जगह ते वञी ईमानदारी के साथ ॿुधायो त मां हर जाइ ते उन्हनि सां गॾु हुअसि हर जगह ते वञी चई त हाणे इंशाअल्लाह ताला 8 फरवरी ते जेके इलेक्शन थींदी उनजो ज़िक्र कंदे त जॾहिं 8 फरवरी जी इलेक्शन खां पोइ इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत ठहंदी ऐं उहा हुकूमत जेके उनजा वज़ीर या वज़ीर आला हूंदो उहे कराची में हुकूमत न हलाईंदा उहे तव्हां वटि अची तव्हांजे चवण ते हुकूमत हलाईंदा ऐं अॼोकी गॾिजाणी उनजी सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे इरिगेशन के हवाले सां मीर मुनवर साहब ॻाल्हि कई साईं पीर आफ्ताब शाह साहब ॻाल्हि कई मीर मुनवर साहब RD 297 पहिरीं ॻाल्हि कई मीर साहब जो मूंखे बि यादि आहे जॾहिं मां हिते आयो हुअसि हिकिड़ो दफ़ो न 2 या 3 दफ़ा आयो हुअसि मीरपुर खां सां कोर्ट जे दौरान वॾो मसइलो पाणी कढण जो था अॻे जेको पाणी LBO वारी पाणी जे फ्री पैसे त उहो रन ऑफ में हलियो वञे उते शकूर ढंढ ताईं वञे वॾो मसइलो इहो हो तव्हांखे यादि हूंदो अहिड़ा लॻा पिया हरपाचल वारनि सां ऐं हिते मीरपुर ख़ासि वारनि जा उते तव्हांजी सभिनी खां वॾी डिमांड इहा हुई मूंखे चङी तरह यादि आहे त RD 210 ते गेट लॻाइनि उहे गेट लॻाइनि या न इंशाअल्लाह ताला जेकी 97 RD वारी तव्हां हिन पासे जी ॻाल्हि था कयो उन मां हिकिड़ो थी वियो आहे हले थो कमु ऐं ॿिए जे लाइ असां फीज़िबिलिटी ठाहिनि पिया था त हुनजी केतिरी ज़रूरत आहे इंशाअल्लाह ताला इहो असां कॾहिं बि चाहींदासीं त को बि इलाइक़ो असांजो तकलीफ़ में अचे जेकी 2022 वारी बोर्ड हुई उहो तव्हां सभिनी ॾिठी
अहिड़ो साॻियो पहिरें कॾहिं हिन रीजन में हिन खिते में न आयो आहे। उनजे बावजूदि मूंखे इहो बि यादि आहे 2020 में हिते फ्लड आयो हो। 2020 में मूंखे पूरा नंबर यादि न आहिनि, तव्हांखे यादि हूंदो त जेतिरी ब्रीचिस पयूं आहिनि ॿियो जेके 2022 में उन खां तमामु घटि पयूं, पर पाणी उन खां तमामु घणो हो। ॿियो इशू साईं पीरावतार साईं तव्हांखे सदर में हुनखे उनजी ॻाल्हि थी सिंधड़ी जी ड्रेनेज जी, त उहा स्कीम बि जेकी सिंधड़ी जी ड्रेनेज जी आहे उहा हितां शुरू थिए थी, वरी अॻियां खपे तालके ताईं इहो पाणी वञे थो जेको असांखे सेफ पैसेज कहिड़ो आहे। इरिगेशन वारा हिते वेठा आहिनि ऐं उहा स्कीम असां वर्ल्ड बैंक ऐं एशियन डेवलपमेंट बैंक इन्हनि खे जॾहिं स्कीमूं ठाहियूं आहिनि त इहो पाणी असां ड्रेन करे सघूं। सो सिंध हुकूमत जेके माण्हू जा मसइला आहिनि उन्हनि जे बारे में सुञाण आहे इहो कमु करे थी। नारा कनाल जी डिसेंटी जी ॻाल्हि कई ध्यान सां वेठा त ॿुधी वरिती आहे। अॼु हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, तव्हांखे रहिजी वई, हिते वज़ीर वेठा आहिनि, जेके वज़ीर हिते न आहिनि उन्हनि जा सेक्रेटरी हिते वेठा आहिनि। छाकाणि जो सभिनी जो कमु थिए थो, कुझु वज़ीर कंहिं ॿिए ज़िले में ॿिया हूंदा, सेक्रेटरी उहे वेठा आहिनि जेके हिते हेल्थ वारो सेक्रेटरी वेठो आहे, एजुकेशन वारो सेक्रेटरी वेठो आहे ऐं ॿिया जेके डिपार्टमेंट वर्क्स एंड सर्विसिस वारो सेक्रेटरी वेठो आहे। इहे बि हिते सभु नोट कनि पिया जेके इशूज़ आहिनि, छाकाणि जो उहो वरी पंहिंजे वज़ीरनि खे ॿुधाइनि ऐं उहा शइ कैबिनेट ताईं मूं ताईं अचे। मीरपुर ख़ासि में जेकी आहे 60 बिस्तरनि वारी ॿारनि जी अस्पताल उहा अप्रूव थी वई आहे, उनजो कमु हले थो पियो। असां ऑलरेडी उनजी फंडिंग वग़ैरह अरेंज करे जेको सिंध इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ जो असांजो एग्जीक्यूटिव डायरेक्टर आहे उनजे हवाले करे छॾी आहे ऐं इंशाअल्लाह ताला उहा जल्द शुरू थींदी। हिते ब्लड बैंक काइमु कयूं पिया, इंडस हॉस्पिटल सां ॻाल्हि थी वई आहे, उते ब्लड बैंक थींदो। NICVD जो चेस्ट पेन यूनिट हिते आहे, पर मां तव्हां सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां त हिते हिकिड़ी फुल फ्लेज NICVD जो यूनिट खुलणु खपे इंशाअल्लाह ताला। ऐं इहे कम आहिनि जेके मां चाहींदुसि त इन परफॉर्मा में बचनि। पोइ असां चेयरमैन साहिब खे ॾेखारे सघूं न त साईं वर्कर जी बि इहा डिमांड आहे। हिकिड़ी ॻाल्हि थी हुते लिखा भई मूंखे हिते ॿुधायो वियो IBA मूंखे का एहतजाज त एहतजाज था कनि, वेही रहो पुटु वेही रहो, एहतजाज था कनि, पर ख़बर हो एहतजाज त CM जी साम्हूं कॾहिं कयो जॾहिं का शइ आई हुजे उन न कयो हुजे। मूंखे हीअं ॿुधायो भई फेडरल फंड को प्रोजेक्ट आहे जेको बंदि थींदो आहे, पर सूबे जो कोन्हे, पर ज़िम्मेदारी असांजी आहे। इंशाअल्लाह ताला बंदि थियणु न ॾींदासीं। हीअं डिप्टी कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर खे चयल आहे त इहो असांखे मूंखे जेके पैसनि जी ज़रूरत हूंदी, तालीम ते को समझौतो कोन्हे, तालीम तमामु ज़रूरी आहे। असां पंहिंजा बचड़ा पंहिंजी नई जनरेशन पढ़ाए सघंदासीं त असांजो मुस्तक़बिल हूंदो, तो तॾहिं असां पंहिंजे मुस्तक़बिल खे संवारे सघंदासीं। सो उनजे अलावा उमरकोट में जेके तालीम इरिगेशन जे पाणी जो मसइलो हो, उन सां गॾु उमरकोट जे लाइ जनरल यूनिवर्सिटी जी ॻाल्हि थी, NICVD जी ॻाल्हि थी, ब्यूटिफिकेशन प्लान उमरकोट जे लाइ, इहे सभु शयूं हिते त नोट आहिनि। पर मूंखे अगरि इहे स्कीमूं अप्रूव करे ऐं हुकूमत सिंध खे पंहिंजी बजट बुक में आणणु आहिनि त बिलावल साहब मूंखां ई पनो घुरंदो। वरी बि इहा ज़िमेदारी तव्हांजी आहे त हिन पने ते इहे स्कीमूं लिखी मोकिलियो। मूं चयो न हीअ रुॻो हिकिड़ो तव्हांखे आगाही ॾियणु आहे, इहे स्कीमूं लिखी मोकिलियो इंशाअल्लाह ताला। जीअं मूं चयो त वरी बि हिन दफ़े बि मीरपुर ख़ासि डिवीजन जे वर्करनि पार्टी जे उम्मीदवारनि खे कामयाबु करायो। असां तव्हांखे सुरखुरू कंदासीं, छाकाणि जो वरी बि तव्हां वेंदो ऐं वरी पार्टी जे उम्मीदवारनि खे कामयाबु कराए असांखे बिलावल भुट्टो सरदारी साहिब खे वज़ीर आज़म करणो आहे। जी नाज़रीन, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां जेको हुते कारकुननि खे अॻुवाणनि खे चूंडियल नुमाइंदनि खे ख़िताब कया, जॾहिं त थर जे जेका पंहिंजो पीपल्स पार्टी अॻुवान उन्हनि जो चवणो थर में असां वटि वॾे में वॾो इशू जेको आहे पाणी जो आहे, फौरी तौर जेको पाणी वारो जेको इशू हल कयो वञे त जॾहिं बरसाति अचे त ठीकु आहे, बाक़ी जेकॾहिं असांखे बरसाति खां अलावा को माल जो चारो बि नथो हुजे, मसइला आहिनि उनखे फौरी तौर ते हल कयो वञे। जी नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं।
जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ताज़ो जेको मीरपुर ख़ास में मक़ामी हाल जे अंदरि सिंध जो वॾो वज़ीर ऐं हुन खां अलावा पीपी सिंध जो सदर या जेके सिंध जा जेके सूबाई वज़ीरनि जेका शिरकत कई उन जे साम्हूं पीपल्स पार्टी जे जेको हितां जो ज़िले जो सदर आहे, उन खां अलावा पीपल्स पार्टी जो एमएनए मीर मुनवर अली खान टालपुर मीरपुर ख़ास जा जेके मेन इशू आहिनि उहे वज़ीर अला जे साम्हूं रखिया, जिते मीर मुनवर जो चवणो त मीरपुर ख़ास में वॾो इशू असां वटि जेको हिन वक़्तु NICVD जो NICVD जेका फुल फिलेज कई वञे। ॿिए नंबर ते मीर मुनवर जो इहो पिणु मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त मीरपुर ख़ास में डॉक्टरनि जी शदीद खोट आहे। अगरि अस्पताल में को मरीज़ वञे थो त उनखे रेफर सेंटर ते कयो वञे। जॾहिं त साॻी तरह तव्हांखे ॿुधाईंदो त मीरपुर ख़ास में मीर मुनवर टालपुर पारां इहो बि मुतालबो रखियो वियो त हिन वक़्तु जेके बि मीरपुर ख़ास जा जेके इशू आहिनि उन में मेन जेको IBA यूनिवर्सिटी कैंपस आहे उनखे बंदि कयो पियो वञे। उन खां अलावा सिंध यूनिवर्सिटी जेका आहे फुल फ्लेज थी आहे ऐं उन में जेको उस्ताद न हुअण जे करे, रजिस्ट्रार मुक़ररु न हुअण जे करे जेके उस्ताद सरापा एहतियात ॾिनल उन्हनि जा फौरी तौर ते जेके मसइला हल कया वञनि। ऐं उन खां पोइ मीर मुनवर टालपुर पारां इहा निशानदी कराई वई त हमेशह बरसातूं जॾहिं ईंदियूं असांखे जेको ॿोॾि वारी सूरत हाल हूंदी आहे ऐं उन में ख़ासि तौर ते LBOD वारनि खे जेकॾहिं प्रोजेक्ट आहिनि या फंड मिलनि था मगर उहे ख़बर न किथे था ख़र्च थियनि। इहे सभु जेके मीरपुर ख़ास जा जेके मेन इशू उन खां अलावा मीरवा रोड जेको MNA मीर मुनवर टालपुर पारां या निशानदी कई आहे त मीरवा रोड ते जेको आहे रोज़ाना हादसा थियनि था। इन करे जेको आहे जेको शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे टाइम ते इहो मीरवा जेको रोड ठहियो मीरपुर ख़ास जे जरवाई शाह खां करे मीरवा ताईं इनखे डबल रोड कयो वञे। इहे सभु मुतालबा वज़ीर अला जे साम्हूं रखिया आहिनि। अचो त उन हवाले सां मीर मुनवर खान टालपुर जेको MNA मीरपुर ख़ास जो ऐं पीपल्स पार्टी ज़िले जो जेको सदर पिणु आहे उन जेका ॻाल्हि ॿोल कई आहे उन जेको पंहिंजो ख़िताब कयो आहे तव्हांखे ॾिसो हुनजो छा असां सां हिकिड़ो वाइदो कयो वियो इरिगेशन डिपार्टमेंट जी तरफ़ां त तव्हां जेको आहे असां सां ताउन करियो ऐं ज़रीफ़ खेड़ो साहब हिते वेठो आहे असांजो सेक्रेटरी साहब। असां सां इहो कमिटमेंट कई वई त तव्हांजो ज़िलो असीं ॿुॾण खां बचाईंदासीं ऐं असांखे उन ते कमु करणु ॾिनो वञे 0 पॉइंट ते। तव्हां ॿियूं ट्रेन्स जेके आहिनि उन्हनि खे तव्हां भुलिजी वञो, तव्हां ॿियनि ट्रेन्स खे छॾे ॾियो, असांखे उन्हनि ते कमु करणु ॾियो। 2022, 2023, 2024 अॼु ताईं 297 RD ते जिते असीं ॿुॾूं था जंहिं वजह जे करे पुराण में ब्रीचिस बंदि थियूं, पुराण वञी मिले थी जिथे असांखे ॿुधायो वियो त पुराण खे जेको आहे सो असीं हेठां मटाईंदासीं, LBOD हेठां मटाईंदासीं, 4 जॻहियुनि ते असीं हिन खे एक्सचेंज कंदासीं ऐं इन जो रुख असीं पुराणो रुख जेको शकू ढंढ कंदासीं। CM साहब आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां LBOD जेको आहे उहो सिर्फ़ु सिलाइन वाटर खे कढण लाइ ठाहियो वियो। ओनली इन जी कैपेसिटी चीफ मिनिस्टर साहब जेके बि RDs हुयूं उन्हनि ते असांखे हिकिड़ो हैवी अमाउंट ॿुधायो वियो, वॾो अमाउंट जेको बिलियंस में हो। असां वटि एतिरा पैसा पिया आहिनि, असीं जेको आहे सो हिन ते कमु कंदासीं। असांखे तव्हां ॿियूं ट्रेन्स वग़ैरह हुनखे छॾे ॾियो। हाकिड़ो ढोरा ॿिया ढोरा डिमांड तमामु घणा माण्हुनि जा, मूं तव्हांखे राम डिमांड पेश कया आहिनि जेके मूंखे ख़बर आहे कोन थींदा, पर जेके ज़रूरी हुआ उहे जेको आहे सो हिननि खे करिणा हुआ। उहे ज़रूरी डिमांड जेके आहिनि हिननि अनफॉर्चुनेटली पूरा कोन कया आहिनि। कल्ह PD साहब हो जंहिं मूंखे चयो त मुंहिंजी 4 महीना थिया आहिनि, हिते कमिश्नर साहब वटि मीटिंग हुई, कमिश्नर साहब वेठा आहिनि, हुनजो मुंहिंजो अपॉइंटमेंट थियो आहे, 4 महीना थिया आहिनि साईं हुते आयो आहियां ऐं कमु असां शुरू कयो आहे सिर्फ़ु 10 ॾींहं थिया आहिनि। हिन खां पहिरीं जेके बि कमु थिया आहिनि उहे जेके आहिनि वर्ल्ड बैंक वारनि कया आहिनि। मुंहिंजो वर्ल्ड बैंक सां तव्हां मुंसलिक कोन हो छा? PD वग़ैरह तव्हां मुंसलिक या तव्हां सां हुन सां गॾिजी कोऑर्डिनेशन या कोई हुई? चवंदा साईं हू हुननि जो पंहिंजा कंसल्टेशन आहिनि, हू पाण कमु कंदा आहिनि। आई डोंट नो हुननि कहिड़ी छा कयो हूंदो, कहिड़ो कमु कयो हूंदो वर्ल्ड बैंक वारनि, ऐं उन्हनि जो पंहिंजो तरीक़ो हूंदो आहे। PD साहब खे 4 महीना थिया आहिनि, 4 मंथ थिया आहिनि। हिकिड़ो इहो मसइलो आहे, महिरबानी करे मिनिस्टर साहब सां तव्हां असांखे घुरायो, मिनिस्टर साहब खे विहारियो। हीअ तमामु ॿुधूं पिया ही वरी क्लाइमेट चेंज जे करे वरी वॾियूं ॿोॾियूं या मुसीबतूं अचण वारी आहे 23 में बिफोर इट कम्स। तव्हां महिरबानी करे हिन मेजरमेंट वठो। हिते असां वटि को मेडिकल कॉलेज कोन्हे, असां वटि हिते का यूनिवर्सिटी कोन्हे। मीरपुर ख़ास में वॾा शादी हाल ठहिया आहिनि, तमामु घणा शादी हाल, वॾा हीअ बि शादी हाल आहे, पर हिते को मेडिकल कॉलेज कोन्हे, हिते का यूनिवर्सिटी कोन्हे। उमेदु आहे हिन पब्लिक स्कूल में तव्हां गर्ल्स हॉस्टल लाइ कमरा ॾींदव ऐं गर्ल्स स्कूल कोन्हे हुते, काफ़ी सारो प्लॉट पियो आहे। इवन आई कैन टेल यू द एजुकेशन minister take interest. He is not here today. He can make another university there in public school plot which was given by Mir Marom, Senator Mirachan Marom.
We have got other demands like college, गर्ल्स कॉलेज जुड़े में हिकिड़ो आहे 3 कमरनि जो मुंहिंजे हल्के में, उहो महिरबानी करे उनखे वधायो वञे। अस्पताल जो बुरो हाल है सर। ऐं MNA आहियां, ऐं तव्हांखे ॿुधायां थो हेल्थ मिनिस्ट्री मुंहिंजी पंहिंजी अदी आहे, पर अस्पताल में अलाए कहिड़ो ज़ुल्म आहे, न हिते डॉक्टर को वेहे थो। वॾी अस्पताल ठही आहे अरबें रुपयनि सां हिते ठही आहे, ऐं हिन वॾी अस्पताल में 350 ॿारड़ा आहिनि, ऐं हिकिड़ो डॉक्टर ऐं कीअं हिननि खे मुंहुं ॾियां। तंहिंजे करे हिते डॉक्टरनि जो इहो इन लाइ को तव्हां अहिड़ो क़दम खणो त डॉक्टर अस्पताल में हुजनि। हितां हर जेको केस अचे थो उनखे लाल बत्ती रेफर कंदा। हाणे लाल बत्ती में अलाए कहिड़ा हू लॻा पिया आहिनि, एॾा को टेक्नीशियन आहिनि छा वॾो को, हर पेशेंट सां वीचारो ग़रीब जेको आहे मिसकिन उहो लाल बत्ती ट्रांसफर थिए थो। सो उन करे महिरबानी करे यू हैव टू टेक अ सीरियस नोटिस ऑफ दिस। तालका हॉस्पिटल जेके बि गवर्नमेंट सिंध वटनि दे आर मिज़रेबल। ऐं ॿियो असांखे NICVD हॉस्पिटल बिलावल साहब चेयरमैन साहब जॾहिं आयो तॾहिं बि इहो मुतालबो मूं कयो, तव्हांखे यादि हूंदो। NICVD अस्पताल जे लाइ हिते ॾाढी डिमांड आहे। 3 ज़िला सर ते लॻनि था, थरपारकर जा माण्हू हिते अचनि था, उमरकोट जा माण्हू हिते अचनि था, ऐं मीरपुर ख़ास ज़िले में पाण जेको आहे सो 11-12 लख खां मथे 14 लख जी पॉपुलेशन आहे। इहो तमामु ज़रूरी आहे। इन ते NICVD ते असांजो महिरबानी करे कमु करियो। सर IBA जा स्टूडेंट आई बिलीव they are protesting and they are here in this hall, but they are not protesting हथ मथे खणनि। इन्हनि जो सर सेंटर जेको आहे बंदि थी वियो आहे, हिते बंदि थिए पियो। कमिश्नर साहब मूंखे चयो लेक ऑफ फंड्स जे करे जेको तव्हां हींअर मूं तव्हांखे गुज़ार कयो ऐं तव्हां इहो कमिटमेंट कयो आहे त इहो बंदि कोन थींदो, इहो हलंदो। वज़ीर आला चयो आहे। वॾो अहम मुतालबो आहे हितां मीरपुर खां वठी मीरबा ताईं शहबाज शरीफ़ साहब खे मूं इहो हिकिड़ो ई कमु चयो, पर बदकिस्मती सां पंहिंजा कम इन्हनि सभई कराए विया। असांखे हीअ रोड कोन आहिनि, हिते कई एक्सीडेंट थींदा आहिनि। तव्हां चाइना वारनि ठाहियो, 93 में मोहतरमा शहीद राणी ठारायो कोल जे लाइ, इस्लाम कोट कोल जे लाइ। हाणे इहो सिंगल रोड आहे, अॼु ताईं तव्हां हिन रोड खे ॾिसो त इन्हनि कहिड़े नमूने ठाहियो। इनखे 20-25 साल थी विया आहिनि, पर आहे 16 माइल इहो रोड असांखे डबल करे उन वापडा जो सर वॾो आधार आहे। माण्हू कननि में हाणे चवंदा वञनि। वापडा जी एसीट ऐं वियो आहियां, 3 ॾींहं मिलियो आहियां अंसारी साहब वटि, जो जरदारी साहब ने बड़ा इनिशिएटिव लिया था कि शाखें पकी हुई, जमड़ाऊ पका हुआ, ये बड़ी बड़ी स्कीमें हैं। रोड पका हुआ सर, आपने रोड दिया था मुराद अली शाह, आपने एक रोड दिया था हमें डिगड़ी से लेकर सर ॿुधो ई कोन था हाणे पाण में निसार खोड़ो। तव्हां रोड ॾिनो डिगड़ी खां वठी नवकोट ताईं, अॼु ताईं माण्हू दौं था कर। पर सर हिकिड़ी ॻाल्हि आहे, रोड वारा छा था कनि, रोड ठाहे छॾनि, न माइल आयो अथनि, ख़बर ई कान्हे केतिरा माइल अञा डिगड़ी खां नवकोट रहियो आहे, नए कोट खां वरी जुडो रहियो आहे, किथे बि तव्हांखे माइल कोन मिलंदो। रोड आलीशान ठहियो पियो आहे। इहे पैसा छो था खाए वञनि, बोर्ड छो था हुते हणनि। ऐं वापडा जो सर आउं ॿुधायां, वापडा जूं FIR कढजनि पियूं। मूंखे त AC साहब चवे त साईं हिते इंटीरियर में मुंहिंजो ॻोठ आहे त 16 कलाक लोड शेडिंग आहे, ऐं हींअर 3 ॾींहं 4 ॾींहं मुंहिंजे ॻोठ में हुउसि। चई साईं तव्हांजा जेके ॿाराड़ी जा माण्हू आहिनि बिल कोन था ॾियनि, इन करे शहरनि जा माण्हू 90% बिल ॾियनि था। मुंहिंजो हुन में ॾोह कंहिंजो आहे, चयो तव्हां फोकल पर्सन को मुक़ररु करियो। मुंहिंजो फोकल पर्सन छा कंदो, वॉट ही विल डू नथिंग। सो इट इज़ इंटायरली योर रिस्पॉन्सिबिलिटी व्हेन यू आर इंजीनियर, यू आर SDOs, यू आर लाइनमैन। तव्हांजी ज़िम्मेदारी आहे, तव्हां जेको आहे सो हुनखे ख़तमु करियो। ऐं इहो को फोकल पर्सन सां छा जी कंदो। ऐं जे फोकल पर्सन मीर सां धोखा ई ॾेई छॾियां, सपोज़िंग हीअ कंहिंजा मीटर बंदि कराईंदो। जी नाज़रीन, MNA मीर मुनवर टालपुर पारां जेके मुतालबा रखिया विया वज़ीर आला साम्हूं ऐं वज़ीर आला खे यकीन दहियानी कराई त इंशाअल्लाह असां जेको मीरपुर ख़ास में जेको आहे जदीद हॉस्पिटल खोलींदासीं। ऐं उन खां अलावा असां ताज़ो जेको कुझु डॉक्टर बदिली कया आहिनि ऐं उहे बि हिते अची वेंदा। ऐं उन खां अलावा मीरपुर ख़ास खे असीं जेको वॾी तरजीह बुनियाद ते असीं ॾिसूं पिया मीरपुर ख़ास डिवीज़न जा जेके बि इशू हूंदा फौरी तौर हल कंदासीं। अहिड़ी तरह PP डिवीज़न जो सदर पीर आफ्ताब हुसैन जैलानी पिणु जेको मीरपुर ख़ास डिवीज़न जे हिसाब सां जिते जेका ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं हुते पीर आफ्ताब हुसैन शाह जैलानी इहो बि मौक़िफ़ रखियो आहे त मीरपुर ख़ास में हिन दफ़ा असां मीरपुर ख़ास डिवीज़न में पीपुल्स पार्टी स्वीप कयो आहे। इहा कारकुननि जी वॾी महिनत आहे। ऐं उन खां अलावा पीपुल्स पार्टी PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी महिनत आहे। जॾहिं त पीर आफ्ताब हुसैन शाह जैलानी इहो पिणु चयो त ही IBA जेको यूनिवर्सिटी मीरपुर ख़ास में वॾो इशू हले पियो, इन खे फौरी तौर ते वज़ीर आला सिंध पारां जेको मुखातिब थींदे पीर आफ्ताब हुसैन शाह जैलानी चयो त इहो मसइलो हल कयो न, जीअं असांजा जेके ॿार आहिनि जेके रोड रस्तनि ते हुजनि था, हिननि खे जेको पढ़ाईअ तरफ़
जेको वञणु खपे ऐं हिन वक़्तु हू पंहिंजनि मसइलनि लाइ करे परेशान आहिनि। मुसलसल सरापा एहतिजाज अचो त उन हवाले सां पीर आफ़ताब हुसैन शाह जीलानी जेका ॻाल्हि ॿोला तव्हांखे उहा ॻाल्हि ॿोल तव्हां ॾिसो हुनजो छा चवणु आहे? मेजर इश्यूज़ आहिनि असांजे हिन डिवीज़न जा, से ऐं चीफ मिनिस्टर साहिब जे अॻियां पेश करणु चाहियां थो। कुझु दोस्तनि उन्हनि जी निशानदेही बि कई। साईं, वॾे में वॾो मसइलो हिते आहे पाणी जी खोट जो, ऐं नारा सिस्टम हाणे नाकाम पियो थिए। ॾींहों ॾींहुं पाणी हर साल घटि पियो वञे। असांजा ज़मींदार हर वक़्तु जेको आहिनि सो रड़ियूं पिया कनि, साईं इंजीनियरनि खे चओ फलाणी शाख में पाणी वधाइनि, वाह में पाणी वधाइनि। उन्हनि जो बि साईं ॾोह न आहे, छो जो बुनियादी जेको हिते जो असांजो सिस्टम आहे नारा, उहो नारा कैनाल जो आहे उहो सिल्ट थी वियो आहे। उन में इलाही सिल्ट ॼमी वई आहे, तंहिंजे करे उते पाणी जी कैपेसिटी घटिजी वई आहे। तंहिंसां गॾोगॾु नारा में के बैरियर लॻाया विया आहिनि जेके पाणी खे रोकीनि था। हाणे इहो मसइलो वॾो आहे डीसिल्टिंग जो। जेसिताईं डीसिल्टिंग न थींदी नारा जी, तेसिताईं असांजा ही जेके सांगड़ ज़िलो, मीरपुर ख़ासि, उमरकोट, इहे सभु जेके आहिनि आहिस्ते आहिस्ते पुछड़ी ते त हूअं आहिनि, पर आहिस्ते आहिस्ते वॾी ज़बून हाली में ऐं बदहाली में अची वेंदा। तंहिंजे करे सिंध जो मसइलो हुयो, सिर्फ़ु असांजे हिन डिवीज़न जो मसइलो कोन्हे साईं। नारा हिकिड़ो तवारीख़ी जेको आहे सो कैनाल आहे, ऐं उन ते तवजो ॾियणु खपे। ख़ासि तरह सां स्कीमूं पे मिलंदियूं, तरक़ी थींदी, पर पाणी जो बंदोबस्तु न थींदो त ज़राअत तबाह थींदी, असांजा ज़मींदार असां सभु तबाह थी वेंदासीं। तंहिंजे करे ख़ासि तरह गुज़ारिश था कयूं, डीसिल्टिंग जो प्रोग्राम देरि सां ठहंदो, पर तव्हां महिरबानी करे हिते हुकुम कयो। असांजे इरिगेशन डिपार्टमेंट जो वज़ीर साहिबु वेठो आहे, हिते ऑफिसर वेठा आहिनि, त नारा में जेके बैरियर लॻल आहिनि उते उहे ख़तमु कनि। उन ख़तमु करण सां पाणी जो वहिकिरो वधंदो असां वटि। वॾो मसइलो असांजो इहो आहे। असांजी आवाम बि इन में ख़ुशि आहे। तव्हांखे इहो दिलि जी आवाज़ था ॿुधायूं असांजी। साईं, ॿियो मसइलो असांजे लाइ ख़ासि आहे, मीरपुर ख़ासि ज़िले जी सिंधड़ी तहसील आहे। सिंधड़ी तहसील घटि में घटि 2.5 लख 3 लखनि जे विच में उन्हनि जी आबादी आहे। उन में छा थो थिए त उते को ड्रेनेज जो सिस्टम आहे ई कोन्हे, ऐं हर साल बारिश पवे थी, थोरी बारिश पवे थी त पाणी जेको आहे सो ज़मीनुनि में बीह थो रहे। पोइ 3 महीना 4 महीना 5 महीना जेको 6 महीना बि जेको आहे सो आबादी माण्हू नथा करे सघनि। तव्हां महिरबानी करे बिलाल साहिबु घर ॾिना अॼु माण्हुनि खे, पर हाणे उते पाणी बीठो आहे, घर उते ठही नथा सघनि। MNA मीर मुनवर अली खान टालपुर, MNA पीर आफ़ताब हुसैन शाह जीलानी जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हुननि वज़ीर आला जे साम्हूं मीरपुर ख़ासि डिवीज़न जा जेके बि इशू आहिनि, जेके बि मसइला आहिनि, उहे साम्हूं रखिया आहिनि, जिन ते वज़ीर आला पारां जेका ख़ातिरी कराई आहे त जेके बि तव्हांजा जेके मसइला आहिनि उहे फौरी तौर ते हल कया वेंदा। ऐं ख़ासि तौर ते मीर मुनवर खान टालपुर जो इहो पिणु चवणो आहे त हिते लोड शेडिंग जो हज़ार आहे। उन खां अलावा ॿाराड़ी जे अंदरि जेको हिस्को वारा ट्रांसफॉर्मर लाहे था वञनि, जेको रवियो सही न आहे। उन में असां जेको एक्सियन या AC सां पिणु आगाह कयो, उन सां मुलाक़ात बि कई आहे, मगर हिन वक़्तु वज़ीर आला जे साम्हूं उन्हनि शयूं रखियूं जिते वज़ीर आला पारां उनखे यकीन दहानी कराए त इंशाअल्लाह जेको असां इहे मसइला वफ़ाक़ वटि वेही वज़ीर आला वटि वञी त मीरपुर ख़ासि डिवीज़न जे जेके मसइला आहिनि फौरी तौर ते हल कंदासीं। जी नाज़रीन, वठो त नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु पीपल्स पार्टी जा जेके ॿिया अॻवान डॉक्टर महेश मलाणी, उन खां अलावा जेको पीपल्स पार्टी जा तालकनि जा जेका सदर, उन्हनि पारां जेको उते जेको तक़रीब रखी वई, हुन में जेको ख़िताब कयो आहे, अचो त हुनजो तव्हांखे ख़िताब ॿुधायूं हुनजो छा चवणो आहे। परेशान आहिनि ऐं आरोपला जेको उन्हनि खे मुफ़ासिल कया वञनि त जी दरबार का माण्हू हिन हींअर लुक झोला गर्मियूं आहिनि, उनमें परेशान आहिनि। ॿी ॻाल्हि सर, नबीसर या पाइपलाइन खां मोता ताईं पाणी लाइन 28 ॻोठ अचनि था। इहो महिरबानी करे अगरि जेकर तव्हां हिन ADP में या पंहिंजी स्कीम पंहिंजे लिस्ट में तव्हां रखंदा त तव्हांजी महिरबानी थींदी। असांजे हिन ज़िले जो सभ खां मेन मसइलो इलाही सारियूं बोर्डूं आहियूं। हुते डिज़ास्टर आया 2011 में बोर्ड आई, वरी 20 में आई, इलाही सारा बोर्ड आया। हिते LBOD जेको सिम नालो आहे उहो हमेशह असांखे बोड़ींदो रहंदो आहे। उहो हितां सांगड़ खां नामशा खां पाणी अचे थो, जेको सिंधड़ी खे बोड़ींदो, वरी जुडे खे, जमसाबाद खे, इहो पूरो इलाइक़ो बेल्ट बोड़े छॾे थो। उनमें हज़ारे एकड़ असांजा ज़मींदारनि जा
ज़मीनूं गैराबाद थियो वञनि, उनखां पोइ घर वञनि, दरबदर थियो वञनि, माण्हू दरबदर थियो वञनि, हितां लॻो वञनि, माइग्रेट कयो वञनि। सभ खां वॾो असांजो मुतालबो इहो आहे त महिरबानी करे हिनखे सिंधड़ी खां LBOD खे खयो वञे ऐं जुड़े में जेको 297 आजी ताईं कमु न थियो आहे ऐं पहिरियों वक़्तु जो महीनो आहे असांखे पुठियां याद रखी आहे पाणी द्वारा बंदी आहे जो साॻे जे एक पाणी आयो त के साॻे जे बदिलो पाणी आहे ऐं असांजा माण्हू तमामु तड़पनि पिया ऐं कणिक जेका भाई विधो थी करे उन में तमामु घटि बाज़ार पहुचो टारगेट घटो पर उन जेका थी आहे उहा महीनो जो पेमेंट कोन थी आहे असांखे अॼु असांजे ज़मीनदारनि जा पेमेंट कोन थी आहे पर उन पेमेंट ते ध्यानु ॾिनो वञे ऐं साईं गुज़ारिश आहे त 2012 खां साईं विरोध साहिब गुज़ारिश आहे 2012 खां पाण गुज़ार में अपॉइंटमेंट जेका थी आहे उहा कान थी आहे हींअर तव्हांजे आख़िरी नींद में जेका अपॉइंटमेंट कराई वई हिते 4 गेट ताईं उन में पासा जे माण्हू टुक खां डिस्ट्रिक्ट कमु करो अपॉइंटमेंट थी डोडी वक्त तव्हांखे ॿुधाईंदो रहां त सूबाई वज़ीर सैयद नासिर अली शाह जेको मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे, उन खां अलावा प्रेस कम कई ऐं उन खां अलावा कारकुन खे पूर्ण ख़िताब कयो अथसि। अचो त हुनजी ॻाल्हि ॿोल तव्हांखे त ॿुधायूं हुनजो छा चवणु आहे। क्योंकि चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के ये अहकामात हैं कि जो उनका मंशूर है और जिस तरह उन्होंने जब वो इंतखाबात में मुख्तलिफ़ जगहों पे गए जिसमें मीरपुर ख़ास भी वो तशरीफ़ लाए थे और उन्होंने यहाँ यही ऐलानात किए थे कि जो अब पाकिस्तान पीपल्स पार्टी की गवर्नमेंट वफाक में बने या सूबों में बने वो वर्करों, वोटरों, सपोर्टरों और जो आम आवाम की जो मंशा है, जो उनकी तजावीज़ होंगी, जो उनकी सजेशंस होंगी, जो उनकी रिकमेंडेशंस होंगी, उनको फॉलो करेगी। तो अब जैसे बजट हमारा बन रहा है तो हमने कल 2 डिवीज़न किए हैं, सक्खर डिवीज़न और लाड़काना डिवीज़न। आज सुबह शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न नवाबशाह जो है वहाँ वो करके आए हैं और मीरपुर ख़ास के आज 3 अज़ला की मीटिंग थी। तो जो बजट मुरतब होगा उसमें जो आराय हैं वो लोगों से ली जाएंगी ताकि उनकी बात पहुंच सके। वो जो एक तासुर है कि जी जो अगर फेडरल का बजट बनता है तो इस्लामाबाद में बैठ के बनाया जाता है, सिंध का बजट बनता है तो कराची में बैठ के बनाया जाता है, तो उसकी ये नफ़ी है। और वो जो अवामी सिलसिला है, जो अवाम से कमिटमेंट है चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब की, ये अब वो घड़ी है जिस पे अब उस पर अमल करने वाले हैं। तो अभी बजट आ रहा है और इसीलिए इनसे आरा लेने के लिए हम यहाँ पे आए हैं। उस पर एक तो मीर साहब ने, मीर मुनव्वर साहब ने और पीर आफ्ताब साहब ने, दीगर दोस्तों ने जो बताया उस पर CM साहब ने भी आपको ब्रीफ़ किया कि वो प्रॉपर हॉस्पिटल को अपग्रेड भी कर रहे हैं, कर भी दिया गया है। और ये डॉक्टर्स भी उसी का सिलसिला था जो यहाँ पे पोस्टिंग्स हुई थी और जो भी डॉक्टर यहाँ पे नहीं आएंगे उन पर एक्शन लिया जाएगा और जो जिसकी भी यहाँ पोस्टिंग है उसको यहाँ पे आके काम करना पड़ेगा। 1122 की अगर शिकायत है तो उस पर फौरी एक्शन लिया जाएगा और ये अभी आपको मैं एक्शन लेके बताते हैं। और उसका एक बल्कि मैं आपसे रिक्वेस्ट करूँगा क्योंकि प्रेस जो है, मीडिया जो है वो हमारी आँखें भी हैं, हमारे कान भी हैं, तो अगर इस तरह की कोई शिकायत आए 1122 या किसी और इदारे की तरफ से तो आप ज़रूर हमें डायरेक्ट बता सकते हैं और उस पर आप देखेंगे कि फौरी एक्शन होगा। ये एक पुराना इशू है जिस पे आपने देखा कि ये जो बरसातें हुई उसके बाद इस पर बहुत ज़्यादा काम हुआ है, लेकिन अब भी अगर कोई बॉटल नेक्स हैं जिसकी आप बता रहे हैं, इस वजह से उसको दोबारा भी चेक किया जा रहा है। ऐसा नहीं है कि बिल्कुल छोड़ दिया गया था, बहुत सारी जगहों पे काम हुए हैं। बल्कि मैं मीर साहब से रिक्वेस्ट करूंगा कि वो आपको वो जगह विज़िट भी करवाएं। दूसरी बात IBA की गई जिसके लिए चेक किया गया कि वो HEC से उसकी फंडिंग आ रही थी जो रोक दी गई है। लेकिन जिस तरह मीर साहब, पीर साहब और यहाँ के बच्चे बच्चियों ने ये पॉइंट उठाया तो CM साहब ने वो उनसे VC IBA से कहा है कि वो उनको जारी और सारी रखेंगे और हम पूरी कोशिश करेंगे कि हमारी जो बच्चे हैं, हमारी बच्चियाँ हैं, उनकी तालीम जो है उसमें कोई खलल ना आए। जी नाज़रीन, मेरपुर ख़ास ब्यूरो टाइम में हींअर ताज़ो मेरपुर ख़ास में मक़ामी हाल जे अंदरि सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं उन खां अलावा जेके बि सिंध हुकूमत में जेके शामिल सूबाई वज़ीर
उन्हनि शिरकत कई ऐं उन खां अलावा उन्हनि माण्हुनि जा हितां जा जेके यूनियन काउंसिल जा सदर तालुकनि जा सदर जा मसला ॿुधा। उन खां अलावा ॿिनि हितां जे एमएनएन जेको ख़िताबु कयो ऐं उन्हनि बेपुखा डिवीज़न जा मसला पेश कया। उन खां अलावा थरपारकर मां डॉक्टर महेश मलाणी पिणु जेके हुतां जा जेके मसला आहिनि उन्हनि खां जे बाबति बि आगाही ॾिनी। जॾहिं त सिंध जे वॾे वज़ीर इहो चवणु हो त असां सॼी सिंध जे अंदरि जेके नौकरी ॾिनियूं आहिनि 10,000 खां वधीक असां मेरिट ते नौकरी ॾिनियूं आहिनि। उन खां अलावा असां जदीद हिते इस्पतालूं या NICVD या जेकॾहिं ॿिनि जेका IBA यूनिवर्सिटी उन्हनि खे बंदि थियण न ॾींदासीं। इहे वॾे वज़ीर पारां जेको इहो वाइदो कयो वियो आहे, हाणे ॾिसजे इहे वाइदा पूरा थियनि था या न। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर तौर खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।